नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। खानवा ख़बर ॾिनारो सिंध जे बरक लेखक ऐं सिंध जे आशिक डॉक्टर नजम अब्बासी जो 92वें जनम ॾींहुं मदनी एक्शन कमेटी ऐं नेशनल प्रेस क्लब खानवा तरफ़ां अॼु प्रेस क्लब खानवा में मल्हायो वियो, जंहिं में मदनी एक्शन कमेटी जे सदर डॉक्टर शफ़ीक कुंडर, अदीब ऐं लेखक सरमद अब्बासी, सीनियर साफ़िन ऐं ॿियनि शिरकत कई। डॉक्टर नजीम अब्बासी खे भेटा पेश कई वई। डॉक्टर नजीम अब्बासी जो कलम उन महिल बि न थकियो जॾहिं मथां फालिस जो हमलो थियो या दहशतगर्दनि खे सिंध हैदराबाद वारी घर मां ज़ोरी लॾाए मथां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी। डॉक्टर नजीम अब्बासी पत्थर ते लेखो पहाड़नि में पुकार जहिड़े किताबनि जी तख़लीकार नजम अब्बासी 30 जे लॻभॻि किताब तख़लीक़ कया, जिन में हिकु किताब शाइरी जो बि आहे। उन खां सवाइ नजम अब्बासी तर्जुमा बि कया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।